अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ टीवी न्यूज़। हाणे तव्हां सां शेयर कंदासीं हिकु अहम ख़बर। पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध जे उनवान हेठि डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर शहीद बेनज़ीराबाद मोहम्मद सलीम भट्टी, डिप्टी डायरेक्टर RSU शहीद बेनज़ीराबाद मरूफ़ हुसैन भट्टीअ जी अॻुवाणीअ में गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल मिठाखान जोखे मां तइलीमी जागरता रैली कढी वई। उन मौक़े ते DO एजुकेशन मोहम्मद सलीम भट्टी, डिप्टी डायरेक्टर RSU यूनिट शहीद बेनज़ीराबाद मरूफ़ हुसैन भट्टी, तहलका एजुकेशन ऑफिसर इमदाद अली ज़रदारी, तहलका एजुकेशन ऑफिसर प्राइमरी, तहलका एजुकेशन ऑफिसर एलिमेंट्री नवाब शाह आदम जमाली, तहलका एजुकेशन ऑफिसर एलिमेंट्री काज़ी अहमद, मुमताज़ अली सियाल मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध जो एतिरो त ख़ूबसूरत पैगाम ऐं सगारो नारो आहे। जेकॾहिं उन मक़सद खे सगारो बणाइजे त सिंध जी तइलीम संवारजी सघे थी। सलीम भट्टी आहे, DO सेकेंडरी ऐं हायर सेकेंडरी स्कूल शहीद बेनज़ीराबाद। जीअं त अॼु असां मिठाखान हाई स्कूल में रैली कढी आहे। असांजो स्लोगन आहे त पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध। ही जेके ॿार जेके स्कूल खां ॿाहिरि आहिनि, होटलनि ते या थोरी घणी जेके आहिनि से कमाइनि ते गुज़ारो कनि था, असां उन्हनि जे वालिदेन खे गुज़ारिश कयूं था त बिराए महिरबानी करे पंहिंजनि ॿारनि खे स्कूल मोकिलियो। इन 50 ऐं 100 खे न ॾिसो, ॿारनि खे ऑफिसर बणायो। जेकॾहिं ॿार असांजो स्कूल में ईंदो ऐं तइलीम जे ज़ेवर सां संवारजी वेंदो त असांजी सिंध संवारजी वेंदी। असां गुज़ारिश कयूं था सभिनी वालिदेन खे, ॻोठाणनि खे त बिराए महिरबानी करे पंहिंजनि ॿारनि खे स्कूल मोकिलियो। ही ॿार असांजा महिमार आहिनि, ही मुस्तक़बिल जा जेके आहिनि से थंबा आहिनि। जेकॾहिं ही ॿार असांजा संभालियल हूंदा, सिंगारियल हूंदा तइलीम जे ज़ेवर सां, त असांजो मुल्क जेको आहे सो तइलीम याफ़्ता मुल्कनि मां हिकु हूंदो ऐं तरक़ी याफ़्ता मुल्कनि मां हिकु हूंदो। जीअं त अॼु जेको असां रैलीअ जो मक़सदु इहो आहे त जेको ही असां अॼु ॾिसो पिया तव्हां ही मेड, त असां वधंदी सिंध पढ़ंदी सिंध, त असांजी इहा ई कोशिशि आहे त जेके बि असांजो मैसेज आहे वालिदेन खे, ॿारहाड़ी वारनि खे, त गवर्नमेंट स्कूल में तव्हां ॿार दाख़िल करायो ऐं प्राइवेट स्कूल खां थोरो पासो कयो। जीअं त असां गवर्नमेंट स्कूलनि में तमामु हिकिड़ी सहूलियत माना गवर्नमेंट ॾिनी आहे। असांजी बि कोशिशि आहे ऐं पढ़ाई तमामु बहितर हले पई। ऐं वालिदेन खे इहो मैसेज आहे त हू ग़रीब आहिनि, हू अफोर्ड नथा करे सघनि शहर माना शहरनि ॾे, त इहो जो मिठाखान जो तमामु हिकिड़ो सुठो स्कूल हलंदड़ बि आहिनि ऐं ॻोठाणनि जी दिलचस्पी आहे, उस्तादनि जी दिलचस्पी आहे। ऐं हीउ हिकिड़ो ॻोठनि जे बस किरदारे में हिकिड़ो विच ते स्कूल आहे जेको हुनखे सहूलियत ॿारनि खे मिली सघे थी, जीअं माना ग़रीब माण्हू ॿार पढ़ाए सघे थो। ऐं बराए महिरबानी करे असांजो मैसेज इहो ई आहे ॻोठाणनि खे, वालिदेन खे, त हू असांजे गवर्नमेंट स्कूलनि ते एतमाद कनि ऐं इंशाअल्लाह एतमाद जोॻो थींदो। असांजी महिनत कोशिशि आहे ऐं टाइम जी उस्ताद पाबंदी करे थो, असांजी बि कोशिशि आहे असीं टाइम जी पाबंदी कयूं। जीअं त असांजो असुलु मक़सदु आहे ॿार जी तालीम। जेके ॿार असांजा जेके आउट ऑफ स्कूल आहिनि, स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि, उन्हनि खे जेको आहे स्कूल आणण लाइ ही रैलियूं असां कढूं था हर स्कूलनि में, चाहे मिडिल हुजनि, चाहे हाई हुजनि, चाहे हायर सेकेंडरी हुजनि, या ॻोठ हुजे या शहर हुजे, उते सभिनी हंधि असां रैलियूं कढूं था ऐं इहो ई पैगाम ॾियूं था त जेके ॿार आउट ऑफ स्कूल आहिनि, स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि, उहे स्कूलनि में अचनि ऐं स्कूलनि में जेके बि सहूलियतूं असां हींअर गवर्नमेंट ॾिए पई त मुफ़्त किताब, ॿियूं शयूं ज़रूरत जूं, उन खां अलावा हींअर बैग्स बि ॾिए थी ऐं ॿियूं शयूं जेके बि कंप्यूटराइज़ डिजिटल अॼुकल्ह दौरु आहे, एडवांस टेक्नोलॉजी आहे, उहे बि असां हींअर शयूं जेको आहे उते स्कूलनि में मुहैया कयूं था। त बराए महिरबानी जेकॾहिं को बि ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहे, उहो हींअर गवर्नमेंट स्कूलनि में अचे ऐं वधि में वधि हींअर उस्ताद सुठा जेके असां भर्ती कया आहिनि, उहे क्वालिफाइड आहिनि, उन्हनि जी जेका आहे तालीम जेका आहे तमामु आला आहे, त उहे ॿार ईंदा ऐं उन्हनि खां फैज़ वठंदा त इंशाअल्लाह जेका आहे असांजा ॿार जेका आहे तालीमी याफ़्ता थींदा। ऐं जेकॾहिं असांजी ॿार जेका आहे पढ़ंदा त इंशाअल्लाह अॻिते वधंदा ऐं असांजो माशरो जेको आहे बाशऊर थींदो ऐं असांजे माशरे में जॾहिं शऊर अची वेंदो त इंशाअल्लाह जेका आहे असांजी जेका पोइते हटियल जेका आबादी आहे उहा बि वधंदी ऐं असांजी सिंध पढ़ंदी ऐं इंशाअल्लाह असांजो वचन आहे सभिनी जो। ऐं हिननि जीअं असां ॻोठाणनि खे बि चऊं था ऐं ॿियनि उस्तादनि खे बि चऊं था ऐं मीडिया जे थ्रू बि असां इहा तव्हांजी महिरबानी आहे जेका असांजी कवरेज ॾिए थी ऐं उन्हनि खे बि चऊं था त असां मिली जुली करे असांजा जेके बि ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि उन्हनि खे असां वचन करे स्कूलनि में आणियूं ऐं असां पंहिंजी सिंध खे संवारियूं। इंशाअल्लाह पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध। पैगाम खणी
तालके दौलतपुर जी ॻोठ मिठा खान जो पता आहियूं। मिठा खान जो उहो ॻोठ आहे जितां जा नौजवान आला तालीम याफ़्ता आहिनि, जिते डॉक्टर बि आहिनि, इंजीनियर बि आहिनि, ऑफिसर बि आहिनि, उस्ताद बि आहिनि। त असां इहो पैगाम इन करे वधीक खणी निकिता आहियूं अञा त हितां जी जेका अञा जेके आसपास जी आबादी आहे, आसपास जा ॻोठ आहिनि जेके अञा तइलीम जे ज़ेवर खां महरूम आहिनि, त असांजो हीउ पैगाम उन्हनि ताईं रसाइण जे लाइ असां हिते गॾु थिया आहियूं, जंहिंमें असांजा ऑफिसर्स असां सां गॾु आहिनि। DO सेकेंडरी साईं मोहम्मद सलीम भट्टी साहिबु आहे, असां मारूफ़ भट्टी साहिबु आहे, ऐं असांजा TOs असां सां गॾु आहिनि। असां इहो पैगाम खणी निकिता आहियूं त हिते जेके अञा जेके आबादियूं आहिनि, जिन में अञा स्कूल न आहिनि, जिन जैन ते उहे पंहिंजा ॿारड़ा मिठा खान जो जेको असांजो पहिरियों मिडिल स्कूल हुयो, हाणे उहो हाई स्कूल थी चुको आहे ऐं इंतिहाई बहितरीन तइलीम हिते असांजा उस्ताद ॿारनि खे ॾेई रहिया आहिनि। त असां इहो पैगाम आहे त महिरबानी करे जेके ॿारड़ा ॿिनि जायुनि ते कमु कनि था, के सिरुनि जे भट्ठे ते कमु कनि पिया, के होटलुनि ते कमु कनि पिया, के किथे किथे कमु कनि पिया, त ख़ुदा असांजो इहो पैगाम उन्हनि वालदेन लाइ आहे त पंहिंजे ॿारनि खे सरकारी स्कूलनि में दाख़िल कराइनि, ख़ासि तौर ते हितां जा आसपास जा माण्हू मिठा खान जो ॿार दाख़िल कराइनि। ऐं वधीक ताज़ा तरीन ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ TV न्यूज़ ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।